रोज़ाना जो प्रोग्राम है सियासी कचहरी सियासी कचहरी में जो असांजो मौजूदु हूंदो आहे। अॼु जो अख़बारूं छा थियूं लिखनि, अॼु तारीख़ 28 अगस्त आहे ऐं छंछरु जो ॾींहुं आहे। अॼोकी पाण अख़बार ॾिसूं त अॼोकी अख़बारुनि में अॼोकी अख़बारूं छा थियूं लिखनि ऐं आलमी सूरत पाकिस्तानी सूरत ऐं सिंधी सूरत किथे बीठी आहे। ऐं उन सिलसिले में असां गॾु असांजो सीनियर साहब की तर्जुमेगार नज़र ख़ासि के लिए बि असां गॾु मौजूदु आहे। असां हुनखे प्रोग्राम में भलीकार चऊं था ऐं इन खां अॻु जो पाण प्रोग्राम शुरू कयूं उन खां अॻु जेका तव्हांखे गुज़ारिश कंदा आहियूं त जेको तव्हांजे इश्तिहार साम्हूं अचे थो महिरबानी करे लाइक कयो, कमेंट कयो ऐं जेका घंटी आहे उनखे दॿाइण न विसारींदा, तव्हांजी महिरबानी थींदी। अॼु जी आहे रोज़ानी पंहिंजी अख़बार जी लीड ख़बर आहे त अफ़गानिस्तान बाबति वफ़ाक़ जे पॉलिसी ते हलंदासीं। काबुल खां कराची ईंदड़नि जी हर घुर्ज पूरी कबी सिंध सरकार। अमरीकी नाज़िमुल उमूर जी आर्मी चीफ सां मुलाक़ात। काबुल खां शहरनि जी मुंतक़ीअ वारे अमल में ख़ासि सहकार ते थोरा वञा। वज़ीर आला सिंध सां अमरीकी कौंसल जनरल जी बि मुलाक़ात। लाहौर हिनखे जवाबु ॾिनो, वरी बि पाकिस्तान चवंदा जी हुज़ूर असां हाज़िर आहियूं अमरीका खे बि राज़ी करण लाइ ऐं पाकिस्तान इस्टेब्लिशमेंट खे राज़ी करण लाइ। सभु भली अफ़गानी कराची अचो असां सहूलियतूं ॾियण लाइ तयारु आहियूं। अॻे कराची में अफ़गान जो जेको बोझ आहे तमामु घणो आहे, 3 लख अफ़गानी रहनि था। सम्झ में अचे थी त सिंध सरकार जी पॉलिसी त सिंध पंहिंजी धरतीअ सां सचा आहिनि न आहिनि, करणु छा था चाहिनि आख़िरकार। सिंधीअ में चवणी हूंदी आहे अते जे घर महिमान मुंहिंजी दिलि बाग़ बहार। सिंध हुकूमत जो इहो तरीक़ेकार आहे साॻियो जे अफ़गानी पठान अची कराचीअ में रहंदा त कराचीअ जी मैशत ते, सिंध जे मैशत ते, सिंध जे अमन ते जेको बार पवंदो हुनजी परवाह ई कनि। उहो इन लाइ था कनि त ईंदड़ इक़्तिदार अमेरिका इस्टेब्लिशमेंट असांखे ॾे। सिंध बचे न बचे, सिंध जा माण्हू बचनि न बचनि, असांखे कुर्सी खपे। ऐं जेको अमल इंतिहाई मज़मत जेको आहे इन हवाले सां सिंध जे साञावनि धुरनि खे सोचणु घुरिजे ऐं इन जे ख़िलाफ़ु जेको आहे भरपूर एहतजाज। बिलावल भुट्टो चए थो त आरज़ी तौर रहंदा, माना ही सभु राज़ी आहिनि त आरज़ी तौर रहंदा। कहिड़ी ख़बर आहे अफ़गानी पठान जेके अफ़गानी आया हुआ उनमें ज़ियादौर में जेका जंग लॻी उन में ऐं उहे अञा ताईं रहिया पिया आहिनि। उनजो ॿियो नसुल ते पैदा थो थिए, उहे वापसि न थिया आहिनि ऐं हीअ वापसि कीअं थींदा। वापसि थियनि न थियनि, बिलावल भुट्टे ज़रदारीअ खे इन मां सम्झणु घुरिजे त जेका लियारी बेनज़ीर लाइ जा भुट्टे लाइ गुल खणी बीहंदी, उहा लियारी बिलावल भुट्टे खे वज़ीर आला सिंध जे मौजूदगीअ में पथर बेतर बेदा हणी भॼराए। लियारीअ मां कल्ह इहो हेॾो सारो वाक़ियो थियो आहे ऐं असांजी ख़ासि करे मीडिया खे शाबस हुजे त घटि मीडिया ॾेखारियो आहे, पर सोशल मीडिया ते सॼियूं तस्वीरूं पयूं आहिनि त वज़ीर आला सिंध ऐं बिलावल भुट्टो कल्ह लियारीअ में विया त उतां जे माण्हुनि जेको आहे उन्हनि खे पिथर बेदा ऐं किना चमाटा हणी जेको आहे सो लियारीअ मां मजबूर करे जोड़ाए कढियो आहे। हीअ चवंदा त सिंध जा माण्हू बि असांजो अहिड़ो इस्तक़बाल कनि। चऊं था रोज़ानी पंहिंजी अख़बार जे अंदरियां पेज कुझु ॾिसूं त अंदरियनि पेजनि ते अवामी मसइला जी छा सूरत हाल आहे। उन सिलसिले में जेको हिकिड़ो पेज नंबर 3 ते बॉक्स लॻल आहे, जेको आहे 5 कालम बॉक्स। भिरिया तइलको निधन को बणियल रोड तपा, जर खारो थी वियो, चूंडियल नुमाइंदा लड़ी न आया, इलाइक़े वासी परेशान। तइलके जे शहरनि भिरिया सिटी, भिरिया रोड, ठारूशा ऐं आस पास रवासी बुनियादी सहूलियतूं न हुजण सबबि अज़ाब वारी ज़िंदगी हरण ते मजबूर आहिनि। तइलके जा केतिरा ॻोठ आहिनि, स्कूलनि जी हालत आहे उन तस्वीरुनि, रोडनि जी हालत आहे उन तस्वीरुनि। 13 साल पीपुल्स पार्टी हुकूमत कई आहे ऐं हितां जा MP जेको आहे हुन हुकूमत जो हिसो रहिया आहिनि, हुकूमत में रहिया आहिनि, पर पोइ बि माण्हुनि खे पीअण लाइ पाणी न आहे। छा सूरत हाल आहे तइलके जी हालत आहे, सॼी सिंध सां छा हालत हूंदी। असां वटि सॼे नौशहर ज़िले जी जहिड़ी भिरिया जी सूरत हाल आहे, अहिड़ी सॼे नौशहर डिस्ट्रिक्ट जी सूरत हाल आहे। सिर्फ़ु तव्हां रुॻी 8 यूसियूं आहिनि त 8 यूसियुनि जी हर यूसीअ जी बजेट जेका अचे थी उहा 5 लख रुपया माहवार अचे थी। हाणे 8 यूसियुनि जी तव्हां जेकॾहिं जमो कयो त घटि में घटि 3 करोड़नि जे लॻभॻि उहे था थियनि। वरी जेकॾहिं 12 टाउन कमेटियूं उन्हनि जी जेको आहे इन खां 3 ते बजेट आहे। माना नौशहर हिकिड़ो डिस्ट्रिक्ट खे हुई जेका बल्दियाती खाते में, माना जेको बल्दियाती निज़ाम आहे उन तहत जेका बजेट मिले थी उहा ई लॻभॻि जेको आहे ज़िले काउंसिल जी जा टाउन कमेटियुनि जी समूरी बजेट वञी माना 50 करोड़ जे लॻभॻि वञी बीहे थी। हाणे जंहिं डिस्ट्रिक्ट खे रुॻी हिकु खाते अंदरि 50 करोड़ माहवार बजेट थी मिले, तंहिंखां सवाइ पब्लिक हेल्थ खाते जी अलॻि बजेट आहे, एजुकेशन वर्क्स जी अलॻि बजेट आहे, रोडस खातो जेको डिस्ट्रिक्ट रोडस खातो आहे उन जी अलॻि आहे, प्रोविंशनल खातो जेको आहे उन जी अलॻि आहे। माना तरक़ियाती कमनि समेत माहवार जेकॾहिं बजेट सम्झे त 1 अरब खां
डिस्ट्रिक्ट खे मथे थी मिले। हाणे हिकु अरब जंहिं ज़िले खे माहवार बजट मिले उन ज़िले अंदरि न पीअण जो पाणी आहे माण्हुनि खे, न इस्पतालुनि में जेको आहे सो दवाउनि जी सहूलियत आहे, उहा बजट बि अलॻि आहे। इन खां माना उहा हिकिड़ी माफ़ियाऊं ठहियल आहिनि ज़िले अंदरि त बाबा हे जेके आहिनि तेल को फलाणे MP जो आहे ऐं फलाणनि जेके अॻवान आहिनि जेके माना पार्टीअ में शामिलु आहिनि उन्हनि जो आहे, उन्हनि खे जेको आहे हीअ कामोरा हिसो पहुचाईंदा ऐं हेतिरा कामोरा वारी MP खे सभु पहुचाईंदा। रोड रस्ता ठहनि न ठहनि, पाणी माण्हुनि खे मिले न मिले, हुननि जी उन्हनि खे परवाह ई कान्हे। अच्छा त रोज़ानी कावश अख़बार तरफ़ त रोज़ानी कावश जेका लीड आहे तालिबान पारां निगरान हुकूमत जोड़ण जी तयारी, क़ाबिल धमाकनि में मारिजी वञण जो अंग 180 खां वधी वियो। अफ़गानिस्तान जी हीअ सूरत हाल आहे। ॿिए तरफ़ हिकिड़ी नंढड़ी सिंगल कॉलम फ्रंट पेज ते ख़बर लॻल आहे, ॾाढी अहम ख़बर लॻल आहे जेका बॉक्स करे सिंगल कॉलम ईंदनि ऐं जेका माण्हू सां सिधी तरह वास्तो रखे थी। महांगाई जो नओं तूफ़ान, 22 शयुनि जूं क़ीमतूं वधी वियूं। कुकड़ जे गोश्त, दालियुनि, भाॼियुनि, बेज़नि, ॿियनि शयुनि जे अघनि में वधीक इज़ाफ़ो। माण्हुनि खे रोज़गार कोन्हे को, माण्हुनि खे पीअण लाइ पाणी न आहे। माण्हू अञा ताईं लॉकडाउन वारी सूरत हाल में आहिनि, कोरोना जी जेका सूरत हाल में उन मां नथा मुआशिरो निकिरी सघनि, माण्हू सभु मुतासिर थियो आहे ऐं महांगाई ॾींहों ॾींहुं वधंदी ऐं हुकूमत इन सिलसिले में कुझु बि करण तयारु न आहे। एतिरे क़दुरु मंडी जेके आहिनि उनजी जांच पड़ताल नथी कई वञे त उते ब्रोकर जेके आहिनि ऐं उहे कीअं शयूं महांगियूं कनि नथा, कीअं घटाइनि नथा ऐं हुकूमत पाण शयुनि खे महांगो थी करे। जिते रियासत तोड़ फोड़ जो शिकार थींदी आहे, या जिते ईअं खणी चइजे त रियासत मां सियासत ई मोकिलायो वञे, उते अहिड़ो भूचाल ईंदो आहे। ऐं असां वटि इहा सूरत हाल आहे त मुल्क जो चीफ जस्टिस आहे, उहो थो चए त असां वटि हिन रियासत में को कानून आइन आहे ई कोन। इन खां वधीक रियासत जी नाकामी कहिड़ी थींदी आहे? हीअ महांगाई जा इहे त नंढियूं ॻाल्हियूं आहिनि। जॾहिं चीफ जस्टिस चए त उहा रियासत में मुकमल आइन अदल इंसाफ़ आहे ई कोन, त उन मुल्क अंदरि अहिड़ियूं ॻाल्हियूं थींदियूं रहंदियूं। ख़ुदा ख़ैरु करे त असां वटि घरू अहिड़ी बि थी सघे थी। अच्छा रोज़ानी सोब तरफ़ अचूं त हुन बिलावल भुट्टो साहिब जे सरगर्मियुनि खे वॾो बॉक्स लीड बॉक्स ॾिनो आहे ऐं बिलावल सरगर्मियूं आहिनि। बिलावल भुट्टो जो ठटे में चेस्ट पेन यूनिट क़ाइमु करणु, IBS यूनिवर्सिटी हलंदड़ साल खोलण जो ऐलान, मसइला हल करण लाइ वॾे वज़ीर खे हिदायत। हुकूमत वफ़ाक़ खे नुक़सानु पहुचाए रही आहे, सिंध जे कॾहिं धाड़ो न पियो वञे, पाणीअ लाइ एहतियाज ते मजबूर न कयो वञे। अफ़गान पठान खे जेको आहे आजाम पिया कनि ऐं ॿियूं अस्पतालूं सिंधियूं हलाए कोन था सघनि, वरी नई अस्पताल क़ाइमु कंदा, IB यूनिवर्सिटी ठटे खे ॾियनि था ऐं इहा सॼी लीड बॉक्स आहे। बिलावल जा सियासी नारा आहिनि। कुझु माण्हू खे डिलीवरी हीअं पाण था ॻाल्हि कई त माण्हू समूरनि बुनियादी सहूलियत खां महरूम आहिनि। तइलीम न आहे सिंध में, माण्हुनि खे अस्पताल में इलाज जी सहूलियत न आहे, माण्हू तड़पनि वेठा। बिलावल भुट्टो ज़रदारी सिंध जे माण्हुनि ते ॿ अहसान करे, हिकिड़ो सिंध जे माण्हुनि खे अमन ॼाराए, ॿियो सिंध जे माण्हुनि खे सिहत ॼाराए, टियों बि करे त तइलीम ॼाराए। सिहत जी सूरत हाल ई आहे त सॼी सिंध में कंहिं इस्पताल में टके जी तव्हांखे दवा कान थी मिले ऐं तइलीम जी सूरत हाल ई आहे त टिनि सूबनि अंदरि स्कूल खुलियल आहिनि, सिंध जा स्कूल बंदि पिया आहिनि। वरी जेकॾहिं अचो मिठे पाणीअ जे हवाले सां त सॼी सिंध जो तक़रीबन पाणी खारो थी वियो आहे ऐं सॼी सिंध जे माण्हुनि खे हीउ ज़हरीलो पाणी पीआरनि था। ऐं साॻी सूरत हाल ई आहे त मां हिकिड़ो सिंध जो रवासी हुजण जे करे बिलावल भुट्टे खे इहा अपील कंदुसि त ॿियो छॾियो, पर महिरबानी करे असांखे सिंध जे समूरनि शहरनि मां रोडनि रस्तनि घिटियुनि गलियुनि में जेको गंदो पाणी बीठल आहे उहो त कढाइजे। रोज़ानी जीजल तरफ़ अचूं था त रोज़ानी जीजल जेका लीड ख़बर आहे उहा आहे पाक अफ़गान सरहद ते सूरत हाल कंट्रोल में आहे। को पनाहगीर पाकिस्तान न पियो अचे। हीअ इजाज़त में भरे माण्हू हाणे पिया चवनि को पनाहगीर न पियो अचे, पाक हो जल्दी चए। इहा सूरत हाल हिकु तरफ़ आहे। ॿिए तरफ़ वरी जेको आहे वरी ॾुखाईंदड़ ख़बर आहे जेका सुपर लीड आहे जीजल जी, कराचीअ में क़यामत सुघरा, कोरंगे में फैक्ट्री खे बाहि, 17 खां वधीक माण्हू सड़ी फोत, केतिरा ई ज़ख़्मी, जांच जो। तव्हांखे अॻ में ॿुधाईंदो जेको बल्दिया वाक़ियो थियो, 250 माण्हू मरी विया तड़पी। उनजा जवाबदार अञा ताईं कुझु त गिरफ़्तार न थी सघिया आहिनि, न ऐं ॿियनि खे कोर्टूं रिलीफ ॾींदियूं कोन आहिनि। हा, उनजे लाइ उथंदे जेको चयो वियो त हीअ फैक्ट्रीअ मां बाहि लॻी आहे, पोइ अॻिते अहिड़ी ख़बर पई त उन फैक्ट्रीअ खे दहशतगर्दी वारे अंदाज़ सां ॿाहिरि साड़ियो, जंहिंमें 200-300 माण्हू जेको आहे उहो सड़ी मरी आहे। उन्हनि जो हिन महिल ताणी दाद पुरिया त न थियो
हीअ बि सूरत हाल थी सघे थो अॻिते हली ज़ाहिर थिए, पर हिन वक़्त ताणी अहिड़ी सूरत हाल मीडिया जे थ्रू जा हूअं बि कान ज़ाहिर थी आहे त को बम धमाको थियो आहे जो हथ सां ॾिनी वई आहे, पर थी सघे थो त उते कराचीअ में हर कंहिंजा पंहिंजा ज़ाती मक़सद आहिनि ऐं हथ सां बाहि ॾिनी वई हुजे। पर ॾुखो ईंदड़ इहा ॻाल्हि आहे त जेके 13, 14, 15 वीचारा सड़ी मरी विया आहिनि उहे मज़दूर हूंदा, उन्हनि जे घरनि जी चुल्ह केरु ॿारींदो, उन्हनि जे ख़ानदान जी सार न संभाल हिकिड़ी आबादी जिते हाणे हुकूमत तर्जुमान वज़ाहत कई आहे त शहर अंदरि हुई जिते माण्हुनि जी पहुच न हुई फायर ब्रिगेड पहुचण जी, त हीअ अॻु में फैक्ट्रियूं हुते हलनि थियूं, उते माण्हू खे चेक करण लाइ तयारु न आहिनि त फैक्ट्रियुनि में सहूलियतूं छा आहिनि, जेकॾहिं का ख़ुदा न खाता जेकी सूरत हाल थी आहे अहिड़ी का सूरत हाल थिए माण्हुनि खे कीअं बचाईंदा, हीअ अॻु में कोई ख़ातिरा करण तयारु न आहिनि। छो कंदा? जेके दाल बसर गिह जे क़ीमतुनि ते कंट्रोल नथा कराए सघनि, तव्हांजा जो त फैक्ट्रियुनि जी जांच कनि, नाअहलीअ जी इंतिहा ई सिर्फ़ु इन लाइ था अचनि त कमीशन कल्चर क़ाइमु हुजे ऐं जीअं हिकिड़ी माफ़ियाउनि जो राज हुजे। रोज़ाना इबरत जी साॻी ख़बर कराची में बाहि लॻण सबबु मुतासिर थियल केमिकल फैक्ट्री गैर क़ानूनी निकिती, माना हेॾे सारे शहर में गैर क़ानूनी फैक्ट्री हेॾी हले जिते असांजूं एजेंसियूं आहिनि, हर वसीला आहिनि, हुकूमत आहे उनखे इन गैर क़ानूनी फैक्ट्री ख़बर न पई सघे थी, उणिवीह माण्हू सड़ी जान फोत थी आहे। इन खां वधीक नाअहली कहिड़ी चइबी, माना पंहिंजे माण्हुनि जो कंहिं बि पासे खां तहफ़ुज़ नथा करे सघनि। हिकिड़ा 13 इंसान उहे सड़ी मरी विया, हिननि खे परवाह ई कनि, मरनि जा बचनि न आवाम जी माण्हुनि जो तालुक़ ई न। महिरबानी मदर ख़ासकर साहिबु, असांजे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो। असांजो रोज़ानो जो प्रोग्राम हूंदो आहे सियासी कचहरी, उन में जेके अहम ख़बरूं हुयूं मुल्की सतह जो सिंध सतह जा सिंध जा आम मसइला, जेके बुनियादी मसइला आहिनि, शहरनि जा बुनियादी मसइला, सियासतदाननि जा बयान, ऐं उनखां सवाइ जेका अफ़गानिस्तान जी सूरत हाल हुई ऐं जेके पाकिस्तान ख़ासि करे सिंध में पिया अचनि उन सॼी सूरत हाल ते ऐं तर्जुमो पेश कयो, जंहिंते असां सां गॾु तर्जुमेगार मदर ख़ासकेली बि गॾु हुयो। अॼोके प्रोग्राम लाइ ॾींदा इजाज़त, सुभाणे ताईं ज़ाहिद राजपुरा खे ॾींदा इजाज़त। अलाह भाई।